कंदालू सिंध जे निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ गैर क़ानूनी पढ़नि जी वापसी वारे अमल खे वधीक तेज़ करण जी हिदायत करे छॾी आहे। सिंध में अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वठण लाइ निगरान सूबाई घरू वज़ीर हारिस नवाज़ जी सदारत में इजलास थियो। इजलास दौरान गैर क़ानूनी पढ़नि जी वापसी बाबति खयल कदमनि जो बि जाइज़ो वरितो वियो। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ तरफ़ां गैर क़ानूनी पढ़नि जी वापसी जो अमल तेज़ करण जी हिदायत कई वई आहे। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ जो चवणु आहे त अवाम जी जान माल जो तहफ़ुज़ ऐं अमन अमान यकीन बणाइण जी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ये अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ गैर क़ानूनी पढ़नि जी वापसी वारे अमल खे वधीक तेज़ करण जी हिदायत करे छॾी आहे। सिंध में अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वठण लाइ निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ जी सदारत में इजलास थियो। इजलास दौरान गैर क़ानूनी पढ़नि जी वापसी बाबति खयल कदमनि जो जाइज़ो वरितो वियो। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ तरफ़ां गैर क़ानूनी पढ़नि जी वापसी जो अमल तेज़ करण जी हिदायत कई वई।